मोज़िज़ साथियों, आऊं आहियां हुसन अब्बास। दोस्तों, कई साल मटिजी विया पर असांजे मिसकीन हेठिएं तबके जा माण्हू, ग़ुलामी पसंद माण्हू जेके ग़ुलामीअ जी बदतरीन ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि, न मटिया त उन्हनि जा हाल न मटिया। असांजो उहो माण्हू अॼु बि ग़ुरबत जी ज़िंदगी गुज़ारे थो, मुआइशी तौर ते मुकमल बर्बाद आहे, तइलीमी सतह उन जी ज़ीरो आहे, रोज़गार ऐं रहणी कहणी उन जी इंतिहाई हज़ारा साल पुठिते पियल जे माण्हुनि जी ज़िंदगी हूंदी आहे, उन्हनि जी अॼु बि ईअं गुज़रे थी पई। सिंध जो माण्हू जेको वॾेरनि, जागीरदारनि, भोतारनि, हथरादू ठाहियल इतिहादनि जे सरदारनि जी जे पेरनि हेठि ज़िंदगी गुज़ारे थो पियो, उन पंहिंजी तब्दीली जे लाइ का बि जदोजहद न कई आहे। साल मटिबा आहिनि, सालनि में माण्हुनि जूं ज़िंदगियूं तब्दील थींदियूं आहिनि, माण्हुनि जा हाल तब्दील थींदा आहिनि, पर सिंध जे माण्हूअ जी ज़िंदगी हाल को बि तब्दील न थी सघियो आहे। हा, तब्दील थियो, वॾेरनि वटि जा असासा तब्दील थिया, सरमाएदारनि ऐं भोतारनि जे अकाउंटनि में अरबा रुपयनि जा इज़ाफ़ा थिया, उहे तब्दील थिया ऐं उन्हनि जे मिल्कियतुनि में इज़ाफ़ा थिया, सरदारनि जे मिल्कियतुनि में इज़ाफ़ा थिया। तव्हां जिन खे वोट ॾेई असेंबली में पहुचायो, उन्हनि जा हाल बि भला, उन्हनि जा साल बि भला, ऐं उहे तब्दील थिया। न थियो त तव्हां तब्दील न थियो। इन में ॾोह तव्हांजो न आहे, इन में ॾोह सिस्टम जो आहे जंहिं तव्हांखे यरगमाल बणाए रखियो आहे, ग़ुलाम बणाए रखियो आहे। तव्हां पंहिंजे मर्ज़ी सां जी बि नथा सघो, तव्हां पंहिंजे मर्ज़ी सां चुरी पुरी बि नथा सघो। तव्हांजे मथां पुलिस, लोफर ऐं तव्हांजे मथां सरकारी फ़ौज जेका कामोरनि जी आहे, उहा क़ाबिज़ आहे। तव्हां वॾो सफ़र करे आहियो, तव्हां 2023 जेको हाणे गुज़री वियो कल्ह, उन में बि तव्हां बदतरीन ज़िंदगी गुज़ारी आहे। साल जो टाइम त तब्दील थियो, पर तव्हां अञा बि उते ई आहियो। जेकॾहिं पाण खे तब्दील करणु चाहियो था त पोइ बग़ावत करणी पवंदव सिस्टम सां, पंहिंजे भोतार सां ऐं उहो सरदार सां जंहिं तव्हांखे बिरादरीअ जे नाले में यरगमाल बणाए रखियो आहे। इहे जेके बि सरदार ऐं भोतार आहिनि, इहे अव्हांजा वॾे में वॾा दुश्मन आहिनि। इहा सम्झण जी कोशिशि कयो। जीअं तव्हांखे इहा ॻाल्हि सम्झ में अची वई न त तव्हांजी बिरादरीअ जो भोतार तव्हांजो इस्तेहसाल करे थो, तव्हांखे मारे थो, तव्हांखे बर्बादु करे थो, उन ॾींहुं तव्हां पंहिंजे बिरादरीअ जे भोतार खां जॾहिं बग़ावत कई, उन ॾींहुं ॾिसिजो वेही तव्हांजे औलाद जी क़िस्मत तब्दील थी वेंदी। मुंहिंजी हीअ ॻाल्हि जेकॾहिं तव्हांखे ॾुखी लॻी हुजे त आउं माज़रत थो कयां, पर हक़ीक़त इहा ई आहे त सिंध जो जेको भोतार आहे उहो तव्हांजो दुश्मन आहे ऐं तव्हांखे ज़ात, रंग, नस्ल जे नाले ते उहो यरगमाल बणायो वेठो आहे। तव्हां पंहिंजे बचनि, डेवलपमेंट, तइलीम ऐं पंहिंजे इज्तिमाही मुफ़ाद जे लाइ सोचो। हे भोतार तव्हांखे इस्तेमालु करे ऐं तव्हांखे हिकु कमंद जे चूपे वांगुरु चूपे तव्हांखे फिटी करे छॾींदा। ज़रूरी आहे त पाण खे तब्दीली आणियो। 2024 तव्हांखे मुबारक हुजे।